सखर जे संग्रहाल वारे इलाइक़े में अगवा थी वियल नींगरी प्रिया कुमारी 22 महीना गुज़री वञण बावजूद बाज़ियाब न थी सघी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। उमरकोट जे गुलाम नबी शाह में सहाफ़ियन, एसयूपी कारकुननि, शहरियन ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां मुश्ताक कुंभर, किरशन भील, सभागो खान समूह ऐं ॿियनि जी अॻवानी में मासूम प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ बाब शाह मर्दान शाह आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। तॾहिं मोहम्मद खान में जीए सिंध बहास जे मरकज़ी सॾ ते सिंध में थींदड़ हिंदू बिरादरी सां ज़ुल्म, प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ऐं वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ अयूब कोरे जो अस्टम नूनारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी वई। नुसरत फिरोज़ में पीपी शहीद भुट्टो तरफ़ां ज़िले सदर ख़ालिद हुसैन खोसो, ख़ालिद हुसैन चांडियो, रहीम बख्श खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब अॻियां प्रिया कुमारी ऐं सिंध में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। कश्मीर में 22 महीना अॻु अगवा थी वियल मासूम नियाणी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ हिंदू नौजवान इत्तेहाद ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां संदेश चावला, सरदार राम सिंह ऐं फ़कीर मोहम्मद ज़मान दायो जी अॻवानी में नादरा चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। सकरट में सिविल सोसाइटी तरफ़ां कायनात चन्ना, सना एजाज चन्ना, सिंध अमर कीरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ रैली कढी काज़ी सरफराज़ मेमण चौक ते धरणो हयो वियो। डेरकी में जीए सिंध बहास जे मरकज़ी सॾ ते कारकुननि कमाल महर, नज़ीर शेख ऐं अकरम मेतो जी अॻवानी में रैली कढी क़ौमी शाहरा ते धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। मीरपुर बटोरो में प्रिया कुमारी बाज़ियाब न थियण ख़िलाफ़ हिंदू पंचायत तरफ़ां अली बंदर खां प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में यकजहती तौर शहरी इत्तेहाद, एसटीपी, अवामी तहरीक ऐं ॿियनि तंज़ीमनि जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। भान सईदाबाद में जीए सिंध बहास जे मरकज़ी सॾ ते सिंध अंदरि वधंदड़ बदअमनी, धाड़ियल कल्चर ऐं मासूम प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ अयाज़ अली सोलंगी ऐं एसयूपी जे अली असगर शाहानी जी अॻवानी में शहर जे दुआ चौक खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। उॾेरोलाल में जीए सिंध बहास जे सॾ ते परवेज़ चांडियो, डॉक्टर ज़ाहिद कीरियो ऐं मनठार चूलियाणी जे क़यादत में खैबर नेशनल हाईवे रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो, जंहिं सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। वारे में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी, गाज़ी खावर में ज़्यादती बाद क़त्ल थियल नियाणी शबीरा खोसो जे कातनी गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां इरफान मनान, नजीब चांडियो, दरिया खान मीरजत ऐं सजाद चांडियो जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। नवकोट में जीए सिंध बहास जे सॾ ते सुल्तान दल हनीफ़ मराणी, मुस्तफ़ा ख़ासकिली ॿियनि जी अॻवानी में ख्वाजा चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। फ़कीराबाद में मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ऐं सिंध में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ जीए सिंध बहास सिविल सोसाइटी ऐं शहरियन पारां कॉर्पोरेट फरीद ख़ासकैली, कॉर्पोरेट ज़मीर हुसैन ऐं मोहसिन भट्टी जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज में शरीक माण्हुनि मासूम नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाब जो मुतालबो कयो।